नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सालिया पट में ख़बर ॾींदा हलूं त इलाही अफ़सोस जी ॻाल्हि आहे त बंबरा क़ौम जो चीफ सरदार दरिया ख़ान बंबरो जेको ख़ुदा बख़्श ते प्लाट गुलज़ार ओड ऐं अली मोहम्मद बंबरो खे प्लाट ॾेई रहियो, हाणे उन जे फोत थियण खां पोइ उन जो पुटु मोहम्मद मलूक ॾाढाई जे ज़ोर ते सईद अवेश शाह खे चई, सालिया पट जे SHO अलादीन फिलपोटो खे चई काल राति 11 बजे जो ॻोठ ख़ुदा बख़्श ते अवेश शाह जी वंगार वेंदे रात जो सिविल ड्रेस में बग़ैर लेडीज़ पुलिस जे रात जो 11 बजे अची गुलज़ार ओड ऐं अली मोहम्मद बंबरो जे घर ते चढ़ाई करे लेडीज़ सां बदतमीज़ी, इलाही बेशरम वारा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए ॾाढाई जी ज़ोर ऐं हथियारनि जे ज़ोर ते घरनि जे भितनि ऐं दरवाज़ा टोड़े कब्ज़ो करण जी कोशिश कई, पर जॾहिं त साफ़िन समेत ॿिया पहुता त वीडियो भरण शुरू कई त SHO अलादीन फिलपोटो सालिया पट जंहिं सहाफ़ी खां मोबाइल खसे वरितो ऐं सहाफ़ी ते तशद्दुद कयो ऐं उन खे धमकियूं ॾेई भॼाए छॾियो। अॼु वरी सरदार पुलिस खे इतला ॾिनो आहे त अली मोहम्मद बंबरो ऐं गुलज़ार ओड खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो मुतालबो आहे त सईद खुर्शीद अहमद शाह त असांजो हक़ कयो वञे। असां वटि सरदार दरिया ख़ान जा गुंडा मौजूद आहिनि, जेको प्लाट आहे उहो बि सरकारी प्लाट आहे, जेको रुगो दड़ो आहे। असां अपील करियूं था त सखर जे DIG ऐं सईद खुर्शीद अहमद शाह त खुदारा असांजी मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।